नाज़िर सिजावल ज़िले के सियासी समाजी मज़हबी धुरन सिंध के बेटन ते नाजायज़ कब्ज़े की सख्त लफ़्ज़न में मज़म्मत कंदे मेरा टीवी के सर ते सिंध जा बेट और ज़मीन सिंध की मिल्कियत के सिरे हेठ 6 डिसंबर ते ऐलान सकाफ़ती दिहाड़ो भरपूर तरीक़े से मल्हाइण जो ऐलान कयो। ॾिसूं था सुल्तान फारूकी जी रिपोर्ट। यो 6 डिसंबर जो दिहाड़ो सिंध से मोहब्बत जो इज़हार करण तौर मिलायो पियो वने, जो इन में सिंधीन के ये सिंधी चैनल बेदार कर रहा आहिनि त तव्हांजी ज़मीनूं, तव्हांजा बेट, तव्हांजा दरिया, तव्हांजा समंड जेकी असल उनजा वारस सिंधी आहिनि, जंहिं ते दारिया क़ाबिज़ थियण जी कोशिश करे रहिया आहिनि। ऐं सिंधी तमाम चैनलनि जो दिल जे गहराइनि सां शुक्रियो अदा थो कयां। असां इहो ॾींहुं पंहिंजे सुठे अंदाज़ में मिलाईंदासूं। सिंध जूं ज़मीनूं, सिंध जा दरिया, सिंध जा जबल, ये सिंध की मिल्कियत आहिनि। इन ते सिंधी माण्हुनि जो हक़ आहे। ऐं असांखे अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे जो असांजो वफ़ाक़ जेको चइनी सूबनि जो सरबराह आहे वज़ीर आज़म, उनखे इहो कोन थो महसूसु थिए त जेकॾहिं असांखे सूबे जे ज़ाती मिल्कियतुनि ते कब्ज़ा कया त उनमें महरूमी पैदा थींदी। ऐं सिंध अॻे वीचारो महरूमी में मुब्तला आहे, कई सिंध सां बेअजबू थियनि पियूं, ऐं हीअ वरी नओं इशू पैदा करे सिंध जा बेट ऐं सिंध जे ज़मीननि ते वफ़ाक़ जेका इहा कब्ज़ो करण जी कोशिशि करे पई। असीं हिन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। ऐं असांजो इहो मुतालबो बि आहे इमरान ख़ान खां त जेकॾहिं तव्हांखे वज़ीर आज़म थियणो आहे ऐं असांखे हिते रियासत मदीना हलाइणी आहे त चइनी सूबनि सां उहो बराबरी वारो जेको बुनियाद ते तव्हांखे इहा हुकूमत हलाइणी पए, जेके सिंधियुनि खे ॾियणा पवंदा। हीअ सिंध जी अवाम हींअर सरापा एतिराज आहे। ऐं आउं जस ॾींदुसि असांजे सिंधी मीडिया खे। सिंध जी सकाफ़त जो ॾियारो भरपूर तरीक़े से मल्हायो वेंदो। मेहरान टीवी तमाम सुठो कदम खयो आहे। जस आहे साईं मोराई साहब के, जंहिं सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। सिंध जा बेट, ज़मीन ऐं जबल सिंध जी मिल्कियत आहिनि, उन जी मालिकी करणु असां समूरनि धरती धणियुनि जो कमु आहे। इंशाअल्लाह 6 डिसंबर ते पीस एंड डेवलपमेंट सोसाइटी तरफ़ां भरपूर नमूने सां इहो ॾींहुं मल्हायो वेंदो। इंशाअल्लाह सुठे नमूने सां इहो ॾींहुं मल्हायो वेंदो। इंशाअल्लाह मेहरान टीवी सां असां हर विख ऐं हर ॾुख सुख में गॾु आहियूं। साथ सलामत रहंदो।